कॾहिं कॾहिं दोस्तनि या वेझनि माइटनि जो रवैयो मामूल खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे ऐं उन जा केतिरा ई सबब थी सघनि था। पर इहो कीअं ॼाणिजे त छा अव्हां जे दोस्त खे कंहिं मदद जी ज़रूरत आहे या कंहिं मसइले में फाथल दोस्त जी कीअं मदद करे सघिजे थी। उहे कहिड़ा रवैया ऐं शयूं आहिनि जिन बाबति दोस्त जी नफ़्सियाती ऐं जज़्बाती हालत खे ॼाणे उन जी मदद करे सघिजे थी। इन हवाले सां असां अमरीकी नफ़्सियाती माहिर ऐं केतिरनि ई किताबनि जी लेखका डॉक्टर थेमा ब्राइंट जा राया शामिल कया आहिनि, जेका चवे थी त अहिड़ियूं 7 शयूं आहिनि जिन जो मुज़ाहिरो अव्हां जो दोस्त या को वेझो करे सघे थो ऐं उन्हनि मां कंहिं हिक शइ या हिक खां वधीक शयुनि जो मुज़ाहिरो करण ते सम्झी वञिजे त खेसि नफ़्सियाती मदद या इलाज या कंहिं ॿी मदद जी ज़रूरत आहे। अहिड़ी रीति वक़्त सिर मुदाख़लत ऐं इलाज सां सूरत हाल खे पहिरिएं ई मरहले में ख़राब थियण खां बचाए सघिजे थो। डॉक्टर थीमा मूजिबि मुख़्तलिफ़ फ़र्दनि में नफ़्सियाती साबितियूं मुख़्तलिफ़ थी सघनि थियूं, पर उन्हनि मां हिकु आम कैफ़ियत हूंदी आहे त जॾहिं खेनि फ़ोन ते को पैगाम मोकिले या ॻाल्हि ॿोल कजे त हू उन जो जवाबु देर सां ॾींदा आहिनि। अहिड़ी रीति टेक्स्ट लिखंदे बि संदन रफ़्तार सुस्त हूंदी आहे। जेकॾहिं को दोस्त अव्हां सां सदाईं राब्ते में रहंदो आहे ऐं हाणे राब्तो नथो करे त उन जी सार लहिजे। इन जो सबबु इहो आहे त डिप्रेशन में माण्हू पाण खे अकेलो महसूसु करणु लॻंदा आहिनि ऐं ॻाल्हि ॿोल बि घटि कंदा आहिनि। हिकु ॿी अलामत आहे खल, वार या नह खे छिकण ऐं पटिण। इन सूरत हाल में नफ़्सियाती मसइलनि जो शिकार माण्हू पंहिंजे वारनि, नहनि ऐं खल खे छिकण जी कोशिशि कंदा आहिनि। शायदि खेनि इएं करण सां सुकून मिलंदो हुजे। खल छिकण ऐं पटिण जी कैफ़ियत खे डर्माटेलोमीनिया चयो वञे थो ऐं 20 मां हिकु फ़र्द ज़िंदगी में ईअं महसूसु कंदो आहे। डॉक्टर थेमा चवे थी त माण्हू पंहिंजो इज़हार न करे सघंदा आहिनि त इहो अमल ज़ाहिर कंदा आहिनि। केतिरनि ई माण्हुनि खे वार पटण जो अंदाज़ो ई नाहे हूंदो। जेकॾहिं अव्हां पंहिंजे दोस्तनि सां वेठा हुजो ऐं उते को शख़्स पाण खे शिकस्त खाधल चवे या मलामत करे त इहो बि हिकु नफ़्सियाती मर्ज़ थी सघे थो। अहिड़ा माण्हू चवंदा आहिनि त मां ही नथो करे सघां या मूंखे नौकरी छो नथी मिले वग़ैरह। घणी शिदत वारी कैफ़ियत में हू पाण खे घटि महसूसु कंदा आहिनि। इन्हनि जी ॻाल्हियुनि में नाउमेदी ऐं हद दर्जे जी मायूसी साम्हूं ईंदी आहे। अहिड़नि माण्हुनि खे फौरी मदद जी ज़रूरत हूंदी आहे। नफ़्सियाती कैफ़ियत जा शिकार माण्हू अक्सर ॿारनि ऐं पालतू जानवरनि सां चिड़ंदा आहिनि ऐं ड्रिजंदा बि आहिनि, छो त हू जज़्बाती तौर ते हिकु ॾुखी कैफ़ियत मां गुज़री रहिया हूंदा आहिनि। कुझु माण्हू इहो बि कंदा आहिनि त पंहिंजी कावड़ ॿारनि ऐं जानवरनि मां कढंदा आहिनि। अहिड़ी रीति हू बेवसीअ जो बार लाहींदा आहिनि, छो त हू ॿाहिरि जी दुनिया में पाण खे बेवस करार ॾींदा आहिनि। हिकु वक़्तु इहो बि ईंदो आहे जो ॿार बि अहिड़नि माण्हुनि खां ड्रिजणु शुरू कंदा आहिनि। डॉक्टर थीमा चवे थी त दिमाग़ी मर्ज़ में ओचितो वज़न वधी वेंदो आहे या वरी घटिजी वेंदो आहे। डिप्रेशन में इंसान या त घटि खाईंदो आहे या वरी हद खां वधीक खाईंदो आहे, जंहिंसां थोल ऐं वज़न में वाध जहिड़ियूं कैफ़ियतूं थींदियूं आहिनि। पोइ उहे माण्हू वर्ज़िश ऐं वॉक करण खां बि परे थी वेंदा आहिनि ऐं थुल्हा थी वेंदा आहिनि। घर में कपिड़नि, किताबनि ऐं ॿियुनि ज़ाती शयुनि जो खंडियल हुजण बि ज़हनी दॿाअ जी निशानी आहे। सबबु इहो हूंदो आहे त दिमाग़ में ॻणतियुनि जो असरु पाण उन शख़्स ते बि थींदो आहे ऐं हू पंहिंजुनि शयुनि खे ठाहे रखण बदिरां परे परे उछलाईंदो आहे या उन्हनि में का दिलचस्पी नाहे वठंदो। विखरियल ऐं बेतरतीब शयुनि सां खेनि सुकून मिले थो, पर इहा कैफ़ियत बि आम आहे जेका नफ़्सियाती मसइलनि खे ज़ाहिर करे थी। नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते वधीक कावड़ करण बि अहिड़ी कैफ़ियत आहे जंहिंमें मानीअ में देरि थी पवे या बिजलीअ जो बिल वधीक अचे त माण्हू चिड़ी पवंदा आहिनि ऐं हद खां वधीक कावड़जी पवंदा आहिनि। जेकॾहिं ॿार जूता पाइण में देरि करे तॾहिं बि कावड़ अची वेंदी आहे। माहिर चवनि था त इन कैफ़ियत में ज़रूरी आहे त बीमार शख़्स खे सुकून ॾिनो वञे ऐं संदसि हौसला अफ़ज़ाई कंदे माहिर डॉक्टर सां राब्तो कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk